अपडेट कयो मूंखे इस्लामाबाद हाई कोर्ट समेत चइनी हाई कोर्ट्स में मुस्तकिल जज मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो। जुडिशल कमीशन जो 2 मई ते थींदड़ इजलास रीशेड्यूल कयो वियो। जुडिशल कमीशन जो इजलास हाणे 19 मई ते थींदो। जुडिशल कमीशन जी 19 मई ते थींदड़ इजलास में बलूचिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी मुक़ररी ते गौर कयो वेंदो। ज़रियनि मूजिब जुडिशल कमीशन पेशावर ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट्स में मुस्तकिल चीफ जस्टिस जी मुक़ररी ते बि गौर कंदी। ज़रियनि मूजिब 4 मई ताईं चइनी सूबाई हाई कोर्ट्स लाइ नामज़दगियूं तलब कयूं वयूं आहिनि। अपडेट कयूं पिया मूंखे इस्लामाबाद हाई कोर्ट समेत चइनी हाई कोर्ट्स में मुस्तकिल जज तौरु मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो। जुडिशल कमीशन जो 2 मई ते थींदड़ इजलास रीशेड्यूल कयो वियो। जुडिशल कमीशन जो इजलास हाणे 19 मई ते थींदो। जुडिशल कमीशन जी 19 मई ते थींदड़ इजलास में बलूचिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट्स जे चीफ जस्टिस जी मुक़ररी ते गौर कयो वेंदो।